जी बिल्कुल, ये इस्लाम कोट जी पब्लिक लाइब्रेरी है। असां पब्लिक लाइब्रेरी में मौजूद आहियूं। ॻाल्हि कंदासीं हितां जे जेके इंतिज़ामी हवाले सां त हिते जेका पब्लिक लाइब्रेरी में रोज़ जे बुनियाद ते 50 खां 60 जेके आहिनि उहे शागिर्द आहिनि जेके हिते मुताले लाइ अचनि था। उन्हनि खे मुख़्तलिफ़ ॾुखायूं पेश अचनि थियूं, छाकाणि त पब्लिक लाइब्रेरी जे अंदरि पीअण जे पाणी खां वठी यूपीएस न हुजण करे सख़्तु गर्मी में ही जेके आहिनि शागिर्द आहिनि इहे हिते मुताले लाइ अचनि था। इन्हनि खे इंतिहाई ॾुखायूं पेश अचनि थियूं, जेतोणीकि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहा शिकायत बि कंदा रहिया आहिनि इहे शागिर्द असांखे जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे जेके बुनियादी जेके फैसिलिटियूं आहिनि उहे प्रोवाइड कयूं वञनि। पर हिन वक़्त ताईं अञा ताईं जेका असिस्टेंट कमिश्नर तौरु TMO इस्लाम कोट पारां का बि इन सां दिलचस्पी इन पब्लिक लाइब्रेरी सां नाहे ॾेखारी वई, जंहिंजे करे हीउ मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार आहे। हिते जेके रोज़मर्रा जो अख़बारूं अचणु खपनि उहे बि न हुअण जे बराबरि आहिनि। उनखां सवाइ पीअण जो पाणी हिते अणल आहे, जंहिंजे करे जेके हिते पढ़ंदड़ शागिर्द आहिनि उहे पंहिंजे घर खां पाणी खणी हिते अचनि था। जॾहिं त पाणी जे लाइ वाटर जेका आहे उहा कूलर लॻायो वियो उहो पिणु ख़राबु थी चुको आहे, उनजो जनरेटर आहे उहा ख़राबु थी चुको आहे, जंहिंजे करे उहो केतिरे ई अरसे खां ख़राबु थियल आहे, जंहिंजे करे पीअण जो पाणी हिन लाइब्रेरी में मौजूदु न आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हीअ शागिर्द जेके आहिनि पढ़णु अचनि था, रेगुलर बुनियाद ते मुतालो करणु अचनि था। ही तइलीमी दर्सगाहूं आहिनि। ही शागिर्द हितां जा असिस्टेंट कमिश्नर तौरु TMO खे अपील कनि था त इन लाइब्रेरी जे अंदरि जेके आहिनि बुनियादी सहूलियतूं न हिननि खे परेशानी खां बचायो वञे। जी